जैकबाबाद शहर में अज गर्मी जेको पंहिंजो सब रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। गर्मी इंतहाई चोट चढ़ियल आहे। हिन टाइम बाज़ारूं मुकमल वीरान नज़र अचनि थियूं। गर्मी सबब जेको आहे सोलर सिस्टम जे हिन ते दुकाननि ते बाक़ाइदे रश आहे। गर्मी बावजूद जेको आहे बिजली जी ट्रिपिंग ऐं लोड शेडिंग तमामु चोट चढ़ियल आहे, जंहिंजे करे शहरी सख़्तु परेशान थी विया आहिनि। असां अचो त हिन बाबति शहरनि जा व्यूज़ तव्हांखे ॿुधायूं त हू छा था चवनि। जैकाबाद में गर्मी वधी वई आहे। ईअं सम्झ के 53 सेंटर हले थो जैकाबाद में गर्मी, जंहिंमें चङो त बिजली जी लोड शेडिंग हले थी। रमज़ान मथो महीनो अचे थो, लोड शेडिंग उहे बीठी आहे। लोड शेडिंग जेकॾहिं चङो त जेकी बिजली जेकी थिए थी मथो अचे थी बिजली, उहा बर्फ़ जे जेका न चङो कारखाना इन्हनि में हली थी वञे। जेकॾहिं त रोज़ मथो अचे थी न चङो त का बि अमल ना है न चङो त वापदार आहिनि मथो। सर जैकाबाद की गर्मी तो पाकिस्तान की लेवल पे पहिरियों नंबर जैकाबाद में गर्मी है। बदतरीन लोडशिंग भी जैकाबाद में, मिठो पानी का महरूम भी जैकाबाद आ। जेके मौजूदा हुक्मरान आहिनि उनजे मथों का भी एक्शन नथा खणनि। हू निंड्रा करनि था। डीसी साहब असांजो हू भी निंड्रा करे तो। हाणे मथां रमज़ान शरीफ़ अचे तो। रमज़ान शरीफ़ में तो वरी एतिरी लोडशिंग कई वेंदी आहे जो साल जे बराबर में रमज़ान शरीफ़ में लोडशिंग होती है। गर्मी तो घणी आहे हिते। ॾिसो था हालत पीअण जो पानी भी कोन्हे हिते। पैप सॼा टुटिया पिया आहिनि हिते। MLA MP ते वञूं था दरवाज़ा बंदि लॻा, इस्लामाबाद जा चक्कर काटणा पवनि था पोइ। हिते सफ़ा चोट चढ़ियल, बर्फ़ भी चोट चढ़ियल, थधनि शयुनि जी चोट चढ़ियल। जैकाबाद हमेशह ही गर्मी रहे थो। गरीबत आहे, मिसकिन मज़दूर पंहिंजो मज़दूरी में पूरा आहिनि। का इंतज़ाम न आहे, न को थधो पानी जो बंदोबस्तु आहे ज़िला जे तरफ़ां, न को जनरल जेका नाज़ुमिन जा ॿिया कोई बंदोबस्तु न आहे। एक एशिया जो गरम तरीन जैकबाबाद शहर, ॿियो बिजली वारनि जी जेका नाजाइज़ी आहे, बार बार ट्रिपिंग करणु, जंहिंजे करे बि शहरी जे लाइ हिकु वॾो अज़ाब बणिजी वियो आहे। हिते पंहिंजो थधियुनि शयुनि जो जेको आहे महांगा बर्फ़ महांगी मिले थी पई। शरबत जा अघ वधाया विया आहिनि, जंहिं ते को बि मतिलबु इंतज़ामिया कंट्रोल न करे सघी आहे। कैमरामैन हाकिम शेख सां गॾु रजब सुमरो, अवामी आवाज़ TV जैकबाबाद।